वेठे जनी वटि जन वटि वेही, जंहिंजे वटि यानी भरत लफ़्ज़ पुराणा आहिनि कोन, थोरो रुॻो उन्हनि ते गौर वीचार नथो थिए। जंहिंजे वटि में वेही ऐं ॾुखंदो ॾाढो थिए, इहो त अॼु बि इस्तेमालु थिए थो, ॾाढी थियणु माना जुट थी, पर तमामु घणी थी वई, ॾाढो थिए। जंहिंजे भरिसां में ईअं ई तोखे तकलीफ़ ॾाढी थिए, ॾुख ॾाढो थींदई, सा मजलिसी मट। मजलिस यानी जिते गॾिजे वेहिजे, पोइ 4 हुजो या 40 हुजो, पर उहा मजलिस मट। हासिल हुए हज़ार जो, पोइ भले तोखे उते ई हज़ार मिलनि, पर उहा महफ़िल मटे छॾनि। जिते वेही, जिते तोखे तकलीफ़ थिए, जेको माण्हू चवे त लतीफ़ साईं पुराणो आहे, संदसि ॿोली पुराणी आहे, असीं त पढ़ाईंदा आहियूं, पाढ़ंदासीं, मुंहिंजे दड़े जा आहिनि, जेको 8,000 साल पुराणो आहे, ऐं पुराणो जेतिरो हूंदो मत बाक़ी ये जेतिरा पुराणा थींदा ओतिरा भला थींदा। पोइ हुन में छा आहे, जेकर ॿोली असांजी पुराणी थी पई त, ऐं असीं क़दीम ॿोलीअ जा वार साईं, यार तमामु सुठी ॻाल्हि आहे। हुनजे करे इन मां घटि में घटि निकिरणु खपे त लतीफ़ साईं ॾुखियो आहे ऐं सम्झ में कोन ईंदो।